ख़बरुनि अपडेट जे सिलसिले खे अॻिते वधाईंदे ख़बर शामिल कयूं पिया ठठो खां। 4 ॾींहं अॻु झिरक थाणे जे हद दरगाह इलाइक़ो पीर बरसां ॻोठु मोहम्मद ईसा ख़ासकेली में रब नवाज़ ऐं यार मोहम्मद उर्फ़ दाइम ख़ासकेली दाख़िल थी कुहाड़ियुनि जा वार करे मुनीर अहमद पुट लाल मोहम्मद ख़ासकेलीअ खे सुबुह सवेर निंड जी हालत में क़तल करे फ़रार थी विया, जंहिंजे खून सां अञा ताईं इंसाफ़ न थी सघियो आहे। उन सिलसिले में बेदर्दीअ सां क़तल थी वियल नौजवान मुनीर अहमद ख़ासकेलीअ जे वारसनि दाहींदे चयो त 4 ॾींहं अॻु संदन नौजवान मुनीर अहमद ख़ासकेली सुबुह सवेल पंहिंजे घर में सुतो पियो हुयो, जंहिंखे रब नवाज़ ऐं यार मोहम्मद उर्फ़ दाइम ख़ासकेली घर में घिरी हमलो करे खेसि कुहाड़ियुनि जा वार करे बेगुनाह क़तल करे छॾियो आहे, जंहिंजो फ़रियाद असीं झिरक थाणे ते खणी वियासीं, पर SSP ठठो खे मुख़ालिफ़ माण्हुनि पारां ग़लति ते मालूमात ॾिनी वई, जंहिं करे सिर्फ़ हिक जवाबदार ते झिरक पुलिस पारां FIR दाख़िल कई वई वञे, जॾहिं त असांजे नौजवान खे 2 ॼणनि गॾिजी क़तल कयो आहे, जेकी ॿई क़ातिल ॾोहारी आहिनि। उन्हनि IG सिंध DIG हैदराबाद SSP ठठो खां घुर कई त असांजे नौजवान जे ॿिन्ही क़ातिल जवाबदारनि ते FIR दाख़िल करे क़ातिलनि खे संदन कैफ़रे किरदार ताईं पहुचायो वञे।